वज़ीर आज़म शहबाज शरीफ जो अमरीकी सदर जो बाइडन खे खत जो जवाब। वज़ीर आज़म जो चवण आहे त खिते जी तरक्की ऐं खुशहाली लाइ पाकिस्तान गॾिजी कम करण जो ख़्वाहिशमंद आहे। पाकिस्तान अमरीका सां लाॻापन खे वॾी अहमियत ॾिए थो। ॿिन्ही मुल्कनि विच में तवनाई ऐं ग्रीन अलायंस में सहकार सुठो सवड़ आहे। ॿई मुल्क तवनाई, मौसमियाती तब्दीली, ज़राअत ऐं ॿियनि शोबनि में कम करे रहियो आहे। निगरान हुकूमत में अमनो अमाजी सूरत हाल वधीक ख़राब थी। कच्चे माल धाड़ेलनि जे ख़ात्मे लाइ फ़ौज खां बि मदद वठंदासीं। इन हवाले सां वफ़ाक़ सां राब्तो कयो आहे। तमामु जल्द पुलिस खे मिलिट्री ग्रेड जा हथियार ॾिना वेंदा। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह जो गौसपुर भरिसा ॻोठ दिड़े सुंदराड़ी में PPMP आबिद खान सुंदराड़ी सां संदसि घरवारी जे लाॾाणे ते उज़र ख़्वाही बाद मीडिया सां ॻाल्हियूं। संदसि चवण आहे त कश्मीर, कंदकोट, जैकबाबाद, शिकारपुर, घोटी ऐं सखर में बदअमनी जो सबब क़बाइली तकरार आहिनि। क़बाइली तकरारनि खे ख़त्म कयो वेंदो।